बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद साथियों, हिन वक्त असां मौजूद आहियूं मोनो टेक्निक कॉलेज ठरीमिरवा में ऐं असां सां हिन वक्त असांजो प्रिंसिपल मौजूद आहे। सो असां उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त असांजे हिन इदारे जे तबाहीअ जो कारण छा आहे। वधीक अचो त साईं प्रिंसिपल सां ॻाल्हायूं था। जी सर। सर थैंक यू वरी महिरबानी तव्हांजी। सभ खां पहिरियां त मां बिल्डिंग में ॿ इदारा आहिनि, हिकु गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एंड कॉमर्स एजुकेशन ऐं ॿियो आहे गवर्नमेंट मोनोटेक्निक इंस्टीट्यूट ठरीमिरवा। गवर्नमेंट मोनोटेक्निक इंस्टीट्यूट ठरीमिरवा में असां डिग्री कराईंदा आहियूं, डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियर, जेका 3 सालनि जी डिग्री आहे ऐं इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी में, ऐं पंहिंजो गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एंड कॉमर्स एजुकेशन में डिप्लोमा इन कॉमर्स कराईंदा आहियूं, जेका 2 सालनि जे डिप्लोमा कॉमर्स या इंटर कॉमर्स जे बराबरि हूंदी आहे। सो उन में 2 ग्रुप आहिनि, हिकु शॉर्ट हैंड ग्रुप ऐं ॿियो आहे अकाउंटिंग ग्रुप एंड शॉर्ट हैंड ग्रुप। हिते हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे। पहिरियां हिते कंहिं वक़्त में 2 टेक्नोलॉजियूं हुयूं, हिकु केमिकल टेक्नोलॉजी बि हुई ऐं इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी। सो असां पंहिंजी उन में हितां जे कुझु पंहिंजो सियासी इन्वॉल्वमेंट जे करे मां सम्झां थो त उहा असांजी जेका पंहिंजी केमिकल टेक्नोलॉजी हुई उहा असां वटि हितां खजी करे उहा पंहिंजो गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी खैरपुर शिफ्ट थी वई, जेका हाणे उहा टेक्निकल यूनिवर्सिटी जे नाले सां आहे, उहा उते डिग्री थिए थी पई। हिते सिर्फ़ु इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी थींदी आहे। तव्हांजो जेसि सुवालु आहे त हिन इदारे खे तबाह करण में छा मतिलबु त कारण कहिड़ो आहे सर? कारण जो इन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, मुख़्तलिफ़ कारण आहिनि। इन में असां ईअं चवंदासीं त बिल्डिंग जो जेको तव्हां हिन वक़्तु जेको ॾिसो था पिया स्ट्रक्चर, इन में त मां बिल्कुलु सिधो चवंदुसि त असां वटि बिल्डिंग जेको बि ठहे थो पियो स्ट्रक्चर उन जो नाकारा मटीरियल सां ठहे थो पियो, अॼु खां न हे काफ़ी सालनि खां वठी। सो बिल्डिंग नाक़िस मटीरियल सां ठहियलु आहे हिकु त। ॿियो जॾहिं खां हिते मीरवाह टुटो हुयो, उन जो पाणी सिधो असांजे कॉलेज में तक़रीबन 3-4 महीना बीठो रहियो हुयो। उन जे करे बिल्डिंग खे इलाही नुक़सानु थियो, जेको हाणे तव्हां सेक ॾिसो था इहो उतां। ॿियो 2022 वारी जेका बरसाति थी उन में बिल्डिंग खे इलाही वॾो नुक़सानु पहुतो। सो इहे 2-3 जेके वॾा नुक़सान आहिनि, माना मटीरियल नाक़िस आहे ऐं उनखां अलावा पंहिंजो मीरवाह जेको टुटो ऐं उनखां 2022 में जेका बरसाति पई उन बिल्डिंग जे स्ट्रक्चर खे ॾाढो नुक़सानु पहुतो। बाक़ी ॿियो तव्हांजो जेको सुवालु आहे उहो इहो आहे त रिलेटेड इन सां आहे त माना इन खे ई पोती छो आहे मीन्स हिते दाख़िला न आहे, ॿार नथा अचनि पिया, टीचिंग एंड लर्निंग प्रोसेस न आहे। सर इहो असांखे ॿुधाइजो त हिते ॿार छो नथा अचनि, उन जी वजह कहिड़ी आहे? तव्हांजो जेको सुवालु आहे न उन में 2 आहिनि, हिकु त बिल्डिंग छो तबाह आहे ऐं ॿियो जेको टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे उहो छो तबाह आहे। शागिर्दनि जो न हुजणु ऐं उनखां बाद में प्रोफेसरनि जो न हुजणु जो अव्हां खां पुछंदुमि। प्रोफेसर त या जेके असांजा जूनियर इंस्ट्रक्टर्स आहिनि या इंस्ट्रक्टर साहिब आहिनि उहे त असां वटि मौजूदु आहिनि। बाक़ी इहो एतिरो आहे त कुझु रिलेटेड टेक्नोलॉजी सां न आहिनि, जेको असां पंहिंजे ऑफिसर साहिबान खे हाणे बि तव्हांजे साम्हूं मुंहिंजो फ़ोन आई त जेके तव्हांजा टीचर्स नॉन रिलेटेड आहिनि उन्हनि जा बि नाला ॾियो, ऐं जेके तव्हांखे टीचर्स खपनि त उहे असां तव्हां ॿुधायो त असां तव्हांखे उहे नवां टीचर्स अपॉइंटमेंट करणु ॾियूं। बाक़ी तव्हां चओ था त टीचर्स असांजा मौजूदु हूंदा आहिनि, जेके आहिनि असां वटि रोज़ु रेगुलर ईंदा आहिनि। बाक़ी वेकेशन्स हुयूं, जॾहिं तव्हां उन्हनि ॾींहुं आया हुयो त कुझु उस्ताद असांजा मोकल थिया ऐं मासूदो ॿिया कुझु असांजा प्रिंसिपल जेको हुयो साहिबु उहो अकाउंट्स ऑफिस खैरपुर वियल हुयो। मुंहिंजी IMC जी उन ॾींहुं मीटिंग हुई, जेका वरी हाणे तव्हांजे साम्हूं मुंहिंजो फ़ोन आई त वरी तव्हां पंहिंजे चेयरमैन सां गॾिजी करे सूमर जॾहिं तव्हांखे IMC जी मीटिंग करणी आहे। शागिर्दनि जो मतिलबु त रेगुलर बेस ते अचण सां हिकिड़ो शागिर्दनि खे रेगुलर बेस ते हिते आणिजे, उहो कीअं आणिजे उन बाबति तव्हां ॿुधाए सघो था? उन में त तव्हांजी असांजे जेके वालदेन आहिनि उन्हनि जो बि इन में किरदारु हुजणु घुरिजे, शागिर्दनि खे बि इहा ॻाल्हि सम्झाइणु घुरिजे। उन में सभिनी जो कमु आहे, वालदेन जो ऐं पंहिंजो समाजी इदारनि जो वॾो किरदारु मीडिया जो आहे, जेको मीडिया उन्हनि खे सम्झाईंदी आहे, उन्हनि खे उजागर करण में, उन्हनि ताईं ॻाल्हि पहुचाइण में असांजी मदद कंदी त असुलु टेक्निकल एजुकेशन आहे छा, उहो ॿी एजुकेशन खां छो डिफरेंस आहे,
सो उहो असांजे जेके वालदेन आहिनि शागिर्द आहिनि शायदि उहे सम्झणु नथा चाहिनि पिया या उन्हनि जो इन्हनि पासे ॾे तवजो ई न आहे जस्ट लाइक दाख़िला वठी था वञनि पिया पोइ अचनि कोन था पिया हू चवनि था त सिर्फ़ु असांखे हीअ पार्ट टाइम जीअं जॉब हूंदो आहे हिन खे पार्ट टाइम एजुकेशन करे तसवर कनि था पिया जेको असांजे पंहिंजे माशरे जो असांजे इलाइक़े जो असांजे सिंध पाकिस्तान जो वॾो नुक़सानु आहे अच्छा सर जेका हिन जी बजट अचे थी सालियाना जेका बजट आहे उहा काॾे पई वञे जेकॾहिं अव्हां चओ था नाकारा सिस्टम आहे हिन जो ईअं कुझु नथो थी सघे बजट जेका अचे थी हिकु त जेको बिल्डिंग जो रिपेयर थींदी आहे उहा बजट प्रिंसिपल जे अकाउंट में न ईंदी आहे उनजो हिकिड़ो ठीको थींदो आहे कॉन्ट्रेक्ट थींदो आहे वरी बि जीअं मां ईअं चवां त जीअं बिल्डिंग जीअं ठेकेदार ठाराए ॾिनी हुई उनखां पोइ जेके बि वरी ठीका थींदा आहिनि उहे बि कॉन्ट्रेक्टर्स खे ई मिलंदा आहिनि प्रिंसिपल जे अकाउंट में पैसा न ईंदा आहिनि उहो कॉन्ट्रेक्टर ई कमु कराईंदो आहे जेके असांजे हायर अथॉरिटी एस्टिमेटर डिपार्टमेंट कराची हेडक्वाटर मां उतां उन्हनि जो कॉन्ट्रेक्ट थींदो आहे ऐं उहे ई उन्हनि खां कमु कराईंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो इंजीनियरिंग सेक्शन डिपार्टमेंट आहे जेको बिल्डिंग इंजीनियर्स जे नाले सां सर जेके हिन इदारे में इहो मूंखे ॿुधाइजो त स्कॉलरशिप जेके अचनि थियूं या नथियूं अचनि जेकॾहिं अचनि थियूं त उहे काॾे थी वञनि स्कॉलरशिप छा शागिर्दनि खे मिलनि थियूं या न स्कॉलरशिप ॾिस न मुख़्तलिफ़ जीअं पंहिंजो डिस्ट्रिक्ट ज़कात डिपार्टमेंट आहे ॿियो काफ़ी सारा डिपार्टमेंट आहिनि जेके अॻे असांखे हिते स्कॉलरशिप ॾींदा हुया पोइ हाणे शागिर्द अचनि ई कोन था पिया त स्कॉलरशिप वठनि कीअं सर शागिर्द जेकॾहिं नथा अचनि त तव्हां उन्हनि खे एडमिशन कीअं था ॾियो हिते एडमिशन ॾिसो न असांखां पहिरियां त एडमिशन वठी था वञनि पिया पोइ चवनि था त असां रेगुलर रहंदासीं असांजो वरी हेड ऑफिस खां इहो आहे त तव्हां दाख़िला कयो असां जॾहिं दाख़िला कयूं था त पोइ असांखे विच में हू ईअं जस्ट लाइक असांखे शागिर्द उहो कोऑपरेशन उहो कोऑर्डिनेशन उहो कम्यूनिकेशन असां सां तावन नथा कनि पिया उनजे करे ई ही जेको टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे जेको तव्हां ॾिसो था पिया त शागिर्द नथा अचनि पिया उन में उन्हनि जो वॾो किरदारु आहे शागिर्दनि खे माना न अचण में तव्हांखे अख़्तियार न आहिनि तव्हां उन्हनि जूं डिग्रियूं रद्द कयो सर डिग्रियूं रद्द करण जो त मूं वटि अख़्तियार न आहे या असां वटि अख़्तियार न आहे पोइ इन हवाले सां अव्हांखे पाबंद रहणु खपे न त जहिड़े तरीक़े सां शागिर्दनि जूं एडमिशन थियनि थियूं उन वक़्तु तव्हां उन्हनि खे इंफॉर्म कयो त बाबा रेगुलर अचिणो आहे रेगुलर नथा अचो त तव्हांजो फॉर्म रद्द कयो इन में साईं असां तव्हांखे जीअं मां पहिरियां बि अर्ज़ु कयुमि त इन में असांजे जेको न हेठि ॿ दफ़ा टर्म बैक बि कया आहिनि इहो त जेके पहिरियां जेके प्रिंसिपल हुया उन्हनि खे असां इलाही कोशिशि कई आहे उन्हनि खे पनिश बि कयो आहे उन्हनि खे फाइन बि रखियो आहे जस्ट लाइक असां उन्हनि जे वालदेन ॾे लेटर्स नोटिस बि कढिया हुयासीं ऐं उन्हनि खे इहो ई चयोसीं त बाबा असांखे हायर अथॉरिटीज़ खां इहो ऑर्डर आहे त तव्हांजो असां एडमिशन्स कैंसिल कंदासीं पर उनजे बावजूद बि शागिर्द इन कम ॾे या इन तवजो नथा ॾियनि ऐं उनजे करे इहो इनखे सीरियस नथा वठनि पिया अच्छा सर ॿियो हितां जो ॿुधाइजो त हिन इदारे में मुकमल बाउंड्री न आहे बाउंड्री इहो केरु ठाराए सघे थो या कंहिंजे हथ में आहे ठेकेदार पैसा खाई विया आहिनि या न खाई विया आहिनि इन जी केतिरी सालियानी बजट बाउंड्री जे हिसाब सां ऐं ॿियो तव्हां हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त गेट बि असांजे इदारे खे न आहे त इन हिसाब सां छा पियो चओ गेट ऐं बाउंड्री त इहे ॿई कम हिक ई ठेकेदार सां रिलेटेड आहिनि हिकिड़ो त रिपेयर जो कमु हुयो ठेकेदार खे ॿियो बाउंड्री जो मां सम्झां थो मूंखां जेके पहिरियां प्रिंसिपल हुया उन्हनि जे नॉलेज में हूंदो मूंखे त हाणे ई मां चार्ज संभालिया 2 महीना थिया आहिनि बाक़ी उहो बि साॻियो ठेकेदार थी सघे थो जेको रिपेयर वारो या ॿियो उहो उन में ॿुधायमि जीअं तव्हांखे अर्ज़ु कयुमि त पहिरियां खां इहो उतां ई मथां कमु थींदो आहे बाउंड्री वॉल बि उन्हनि खे ठाराइणी ॾियणी आहे ऐं जेको हिन वक़्तु ताईं अञा तव्हांजे साम्हूं आहे जेको कमु मुकमिल न थियो आहे असां 12 लिखी चुका आहियूं पंहिंजे हेड ऑफिस में साईं अञा असांजी बाउंड्री वॉल न ठही आहे पर पोइ उन में कहिड़ा टेक्निकल या फाइनेंशियल या को प्रॉब्लम्स या इशूज़ आहिनि शायदि जो उहो कमु अञा मुकमिल न थी सघियो आहे अच्छा सर हिन इदारे में मूंखे जेके लैब्स नज़र आयूं आहिनि उहे 2 लैब्स आहिनि हिकिड़ी आहे कंप्यूटर लैब ॿी आहे इलेक्ट्रिकल लैब ॿियो हितां जी केमिस्ट्री लैब किथे आहे ऐं ॿियो फिज़िक्स जी लैब किथे आहे ॿियो इन्हनि डिपार्टमेंट जीअं इहो त इहो जेको सुवालु आहे इहो पाण हिन खां पहिरियां बि हिकिड़ो ईअं इनफॉर्मल वे में डिस्कस कयूं पिया त हितां जो जेको सिस्टम आहे एजुकेशन सिस्टम उन एजुकेशन सिस्टम खे माण्हुनि अञा शायदि सम्झो ई न आहे
हुननि इहो सम्झी वेठा आहिनि त ओनली रीडिंग राइटिंग एंड स्पीकिंग ई एजुकेशन आहे। जॾहिं त आउं चवां थो त जेसिताईं तव्हां वटि हुनुरु नाहे, उन तालीम सां गॾु हुनुरु नथो सेखारियो वञे, तेसिताईं उहा तालीम तरबियत मुकमल ई नाहे, नामुकमिल आहे जेका असां उनखे। जस्ट लाइक मां तव्हांखे इहो मिसाल ॾियां त असांजे हाणे हेठी लेवल ते बि फिज़िक्स लैब कोन्हनि के, केमिस्ट्री लैब कोन्हनि के, बॉटनी लैब कोन्हनि के, ज़ूलॉजी लैब कोन्हनि के। ॿार हेठां खां ई उनजो जेके साइकी आहे, उनजी सोच आहे, उहा ई इन पासे ॾे ट्रेन नथी वञे, त पोइ हिते अची करे हू चवनि था व्हाट इज़ टेक्निकल एजुकेशन, एजुकेशन इज़ द एजुकेशन। इहा ई सिंपल एजुकेशन खे हुननि टेक्निकल प्रोफेशनल वोकेशनल कमर्शियल एजुकेशन सम्झी वेठा आहिनि त हुनुरु कुझु बि नाहे सिखणो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रीडिंग राइटिंग एंड स्पीकिंग ई करिणो आहे वधीक। उन ते शागिर्दनि खे हेठां खां इहा तरकीब नथी मिले, वेरी सॉरी टू से। पोइ हिते अची करे असां उन्हनि खे जेकॾहिं कोशिशि कयूं बि था त अचो असां वटि इलेक्ट्रिकल लैब आहे, पढ़ो, ऐं कंप्यूटर लैब आहे, हलो तव्हां केमिस्ट्री, पहिरियां हिते केमिस्ट्री फिज़िक्स लैब हूंदियूं हुयूं, केमिकल लैब बि हूंदी हुई। उहो बिल्डिंग जो जेको स्ट्रक्चर आहे न, उनखे तबाह करे छॾियो, हेठां ज़ंग वियूं जेके मशीनियूं उहे ख़राबु थी वियूं। पहिरियां असां वटि फिज़िक्स एंड केमिस्ट्री एंड केमिकल लैब हुई। 2002 खां वठी जॾहिं मां हिते हुयुसि पहिरियां खां, त हिते बाक़ाइदे केमिस्ट्री लैब, केमिकल लैब, असांजो हिकिड़ो मरहूम उस्ताद मौला उनखे जनरल फ़िरदौस अता के प्रोफेसर इनायत अली जोगी साहब, उन असांजो इन इस्टेब्लिश करण में वॾो किरदारु अदा कयो हो। मां हुनजो नालो इन ई करे यादि कंदुसि त हुन जूं वॾियूं हिन इंस्टीट्यूट खे अपग्रेड करण में या इस्टेब्लिश करण में, डेवलप करण में हुनजो वॾो किरदारु हुयो, स्पेशली केमिकल एंड केमिस्ट्री लैब जे लाइ। बाक़ी फिज़िक्स लैब बि हुई। पोइ हीअ जेका बरसाति पयूं या जेको पाणी असांजे हिन में अची बीठो, उन्हनि असांजे मशीनरियुनि खे ख़राबु करे छॾियो। पोइ उनजे करे वरी इन पासे ॾे तवजो आहे कोन, या ईअं खणी चवां त शागिर्द जेसिताईं असांखे फोर्स न कंदा पढ़ाइण जे लाइ, त असांजा उस्ताद बि पोइ अची माना पढ़ाईंदा, ऐं इहे जेको सामान रहियल आहे न उहो बि अची वेंदो, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स लैब डेवलप थी वेंदी इनशाअल्लाह। अच्छा ठीकु सर। ॿियो तव्हां खां लास्ट ऐं अहम सुवाल पुछंदासीं त हिन इदारे में हितां जो मुलाज़िम रहियूं वेठो आहे 2 सालनि खां, उहो कंहिंजी परमिशन रहियूं वेठो आहे ऐं छो रहियूं वेठो आहे, सबबु कहिड़ा आहिनि? 2022 में जेका मूसलाधार बारिश थी, उन इन सॼी सिंध पाकिस्तान जे इकानमी खे तबाह करे छॾियो। कुझु असांजा अहिड़ा एम्प्लॉइज़ हुया जिन जा वीचारा घर ढही पिया, उनजो माल मवेशी मरी वियो, उन्हनि खे इलाही उन्हनि जा फसल तबाह थी विया। काफ़ी अहिड़ा वॾा वॾा माना सुठा सुठा घराणा बि मूंखे यादि आहे त असांजे माना इंटरेक्शन में जेके हुया, उन्हनि जो माना सुठो लेवल हूंदो हुयो, वीचारा रोड ते अची विया। सो हीअ बि हिकिड़ो नंढिड़ो एम्प्लॉई हुयो असांजो। सो उन साहब खे फ़ोन कई त साईं मुंहिंजो घर ढही पियो आहे, या साहब कहिड़े साहब सर फ़ोन कई तव्हांखे? असांजो रीजनल डायरेक्टर साहब। पोइ असां हुनखे चयोसीं त बाबा जेकॾहिं तुंहिंजो घर नाहे ढही पियो आहे त तव्हां असां वटि अचे रहो। हिते जेको ॿियो पहिरियां प्रिंसिपल हुयो साहबान, उन ऐं रीजनल डायरेक्टर साहब, उन वीचारे खे परमिशन ॾिनी जेको हिते रहे पियो। हाणे उन स्ट्रगल कई आहे, डेवलप कयो आहे पंहिंजो, ॿियो उते साॻे घर ठाहिराइण जे लाइ कुझु फैमिली हू शिफ्ट करे वियो आहे। ऐं हुनजे रिटायरमेंट में बि मां सम्झां थो कोई साल मां सम्झां 6-7 महीना बचा आहिनि। जीअं 6-7 महीना हुनजी रिटायरमेंट थींदा त हू बि हितां टपड़ पंहिंजा खणी वेंदो। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, न असां हुन खां किरायो वठंदा आहियूं, न को असांखां हुन खां ॿियो को फ़ाइदो आहे, न को असां हुन खां का चौकीदारी कराईंदो। जेका बि तव्हांजे ज़हन में अहिड़ी का ॻाल्हि आहे, अहिड़ी बिल्कुलु ॻाल्हि कान्हे का। और जस्ट हुनखे असां हिकिड़ो प्रिवेंट कयोसीं, प्रोटेक्शन ॾिनोसीं, हिकिड़ो अझो ॾिनोसीं एज़ अ इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते। छो त हू तमामु इलाही उनजो जेको लिविंग लेवल इलाही हेठि किरी पियो। असां वटि बि उन वक़्त में कमरा ख़ाली पिया, हिकिड़ो कमिरो हुनखे ॾिनोसीं जेको अकोमोडेट करे हुनखे। अच्छा सर, तव्हां हिकिड़ो इंसानी हमदर्दी ॾेखारी, उन सां बिल्कुलु इंसानी हमदर्दी ॾेखारणु खपे, पर हीअ इदारो आहे, हीअ का मतिलबु त क्वार्टर त न आहे न सरकारी जो मुलाज़िमनि खे असां रहियूं। काफ़ी यूनिवर्सिटियुनि में, इदारनि में, टेक्निकल पंहिंजो इंस्टीट्यूट में अहिड़ियूं कॉलोनी बि हूंदियूं आहिनि, घर बि हूंदा आहिनि, क्वार्टर बि हूंदा आहिनि, जेके असांजो एकेडमिक ब्लॉक एंड एडमिनिस ब्लॉक खां वेझा ई हूंदा आहिनि। उहो को माण्हू आहियूं असां, उहो बि माण्हू आहिनि, ऐं माण्हुनि जी रहाइश जाते माना
इदारा हूंदा आहिनि या फैक्ट्री इंडस्ट्री हूंदियूं आहिनि जेको बि उते घर बि अॾु आहिनि लाज़मी न आहे त घर न हूंदा आहिनि तव्हां इहो न सम्झो त असां वटि क्वार्टर न आहे क्वार्टर बिल्कुलु वाक़ई न आहे पर को इन हू असांजो हितां जो स्टाफ जो माण्हू आहे उनजो घर ढही पियो उन जे करे असां उनखे अकोमोडेट कयोसीं काफ़ी तव्हांजो टेक्निकल कॉलेज खैरपुर में आहे उन में बि क्वार्टर आहिनि उते बि माण्हू रहनि था पिया को इहो को वॾो एॾो इशू न आहे त इनखे छो रहायो वियो आहे हुनखे हिकिड़ो अलॻि सेपरेट करे ॾिनो आहे असां त जेसिताईं हुनजो वञी घर बर ठहे या बसि इनशा 6 महीननि खां पोइ रिटायर थी वेंदो त असां हुनखे रिटायरमेंट सां गॾु हू पंहिंजो हितां हलियो वेंदो इनशा। जी आख़िर में साईं हिकिड़ो मैसेज ॾींदो सो उहो ठरीमरवा वासियुनि लाइ हूंदो शागिर्दनि लाइ हूंदो ऐं ॿियनि सिविल सोसाइटी शहरनि ऐं ॻोठाणनि जे लाइ हूंदो। जी सर छा था चवनि? वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां हीउ जेको असांखे पहिरियां जहिड़े बि तव्हां अंदाज़ में असांखे हाईलाइट कयो हाणे बि असां तव्हांजे साम्हूं आहियूं ऐं असां हिते रही करे इहा कोशिशि कयूं था पिया त असां माण्हुनि खे हिकिड़ी हुनुर फ़राहम कयूं ऐं तालीम सां गॾु हुनुर फ़राहम कयूं। सो इहो चयो वेंदो आहे त असां हुनुरमंद नौजवान ख़ुशहाल सिंध पाकिस्तान जेसिताईं असां पंहिंजे नौजवाननि खे हुनुरमंद न कंदासीं स्किल बेड एजुकेशन सां उनखे उजागर न कंदासीं बिल्कुलु ठीकु आहे हिते रखो। सो जेसिताईं असां उन्हनि खे इहो न कंदासीं सम्झाईंदासीं न त एजुकेशन आहे असल में हुनुर जेसिताईं असां पंहिंजे नौजवाननि खे हुनुरमंद न कंदासीं इन पासे ॾे रागिब न कंदासीं हेठी लेवल ते जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि खे बि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त उहे बि पंहिंजे इदारनि में फिज़िक्स लैब केमिस्ट्री लैब बॉटनी लैब ज़ूलॉजी लैब ऐं इहे लैब डेवलप कनि उतां ई ॿारनि खे इहो सेखारीनि त असां वटि बि हिते अची करे इलेक्ट्रिकल केमिकल कॉमर्स शॉर्ट हैंड अकाउंटिंग कंप्यूटर टाइप राइटिंग इहे स्किल्स आहिनि इन्हनि जे ज़रिए माण्हू सुठो रोज़गार बि वठी सघे थो ऐं क़ौम ऐं मुल्क जी पंहिंजे सूबे जी पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत बि करे सघे थो। सो मुंहिंजो त असां एस्टिविटा जो नारो इहो आहे त हुनुरमंद नौजवान ख़ुशहाल सिंध पाकिस्तान जेसिताईं असां पंहिंजे नौजवाननि खे हुनुरमंद न कंदासीं तेसिताईं सवाल ई पैदा नथो थिए जो असांजो मुल्क तरक़ी करे सघे न त पोइ असां वटि ॿिया माण्हू अची करे कमु कंदा फॉरेन जा माण्हू कमु कंदा या ॿियनि इलाइक़नि खां माण्हू अची करे कमु कंदा। सो असांजे नौजवान जे जेको माइंड सेट आहे उनखे तब्दील करिणो पवंदो त सिर्फ़ु जनरल एजुकेशन न आहे टेक्निकल कमर्शियल वोकेशनल एजुकेशन जिते इल्म सां गॾु हुनुर जी तरबियत ऐं माना टीचिंग लर्निंग प्रोसेस थिए थो लिहाज़ा उते अची करे पढ़नि असां वटि अचनि असां वटि हर शइ मौजूदु आहे वसार जेकी बि असां वटि शयूं आहिनि असां उहो कोशिशि करे उन्हनि खे उहा अकोमोडेट या फैसिलिटेट कंदासीं असां उन्हनि खे पढ़ाइण जी या सम्झाइण जी तरबियत ॾियण जी कोशिशि कंदासीं जेकॾहिं न हूंदियूं शयूं बि असां पंहिंजो परचेस करे उहो उन्हनि खे प्रोवाइड करे उनखे ॾींदासीं असां पंहिंजे असां ईअं न कंदासीं पोइ ते न हटंदासीं। सो असां तव्हां सां इन सिलसिले में गॾु आहियूं तव्हां असांजी मदद कयो साफ़ी बिरादरी मुंहिंजा ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे बि चवंदो आहियां त असांखे हाईलाइट कयो माण्हुनि ते पैगाम पहुचायो त टेक्निकल कमर्शियल वोकेशनल जेका तइलीम आहे उहो ॿारनि खे तव्हां पढ़ायो तव्हां पंहिंजे वालदेन खे उन्हनि खे चओ त असां वटि अचनि असां वटि सिखनि ऐं इहो ई उन्हनि जो आख़िरी रस्तो आहे ॿियो को रस्तो कोन अथनि ॿियनि माना बेकार कम जे शयुनि खां बचण जे लाइ इहो ई उन्हनि वटि वाहिद रस्तो आहे त टेक्निकल वोकेशनल कमर्स एजुकेशन ॾे तवजो ॾियनि अचनि उहो पढ़नि ऐं न त ॿी सूरत में असांजा जेको मुआशिरो आहे समाज आहे उहा इलाही बिगड़जी वेंदो ऐं असांजो उहो उनखे मुआशिरे ते इलाही नाकारी ऐं बुरा असर छॾींदो। सो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे इहो मौक़ो ॾिनो मौक़ुफ़ पंहिंजो ॿुधाइण जो आवाम ताईं तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सो काइंड ऑफ जी नाज़रीन तव्हां साईं जा वधीक वीचार ॿुधा सो इहे आहे असांजे तालीमी इदारनि जा हाल वधीक अवां मद्देनज़र रखंदे हिन वीडियो खे शेयर कजो महिरबानी।